सर्दियुनि जी शुरूआति अक्टूबर खां पोइ मुंद जे फेरीअ जी शुरूआति थींदी आहे। राति जो हल्का सीउ पवंदा, वणनि में भेलाड़ो थींदो। हारी सर्दियुनि में चेट जी तयारी लाइ ज़मीन खेड़ींदा आहिनि। अक्सर ट्रैक्टरुनि में जलाल चांडियो ऐं शमन जे गीतनि जी गुंजार थींदी आहे। सर्दियुनि जे करे अङण ते सुम्हण वारा कोठियुनि में सुम्हंदा आहिनि। पखी बि पंहिंजा आखेरा उतर खे ओट ॾेई सीउ खां बचाईंदा आहिनि। आहिस्ते आहिस्ते सीउ जी झल बि मज़बूत थींदी वञे थी। मोर पंहिंजा ख़ूबसूरत खंभ बि छाणींदा आहिनि। स्कूल वेंदड़ ॿारड़ा ऐं पाणीअ जे वारे ते वेंदड़ हारी ॾकंदा ॾकंदा पंहिंजे घस वेंदा आहिनि। निमाज़ी बि पाणी खे कोसो करे वुज़ू कंदा आहिनि। चांहि जो वापियो वधंदो, मतिलबु त वॾी समाजी उथल पुथल थींदी। अहिड़नि अंदर जे उधमनि खे सिंध जे सदा मलूक शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिठाई पंहिंजे रिसाले जे सुर सामूंडीअ में सारींदे फरमाए थो त सिर निसरिया पांद उतर लॻाओ, आऊं पिरी मूं तो कारण कांध सहसी सिखाऊं कयूं। कामिली जमाली।